महरान इंजीनियरिंग यूनिवर्सिटी ऐं शहीद अलाबख्श यूनिवर्सिटी में प्रोफेसर्स के इंतज़ामी उहदनि ते मुक़रर करण वारो मामलो सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में मुलाज़मनि जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। म्यूट जे रजिस्ट्रार लक्ष्मण दास सोठड़ ऐं शहीद अलाबख्श यूनिवर्सिटी जे एक्टिंग रजिस्ट्रार कसमनामा जमा कराए छॾिया। अदालत केस जी ॿुधणी 7 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कयूं था इम्तियाज़ खोसो खां। इम्तियाज़, वधीक आगाह कजो। महरान यूनिवर्सिटी इंजीनियरिंग ऐं शहीद अलाबख्श यूनिवर्सिटी में OPS आउट ऑफ टर्न प्रमोशन तोड़े प्रोफेसरनि खे इंतज़ामी उहदनि ते मुक़रर करण वारे मामले ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तनि ते सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में ॿुधणी थी आहे। ॿुधणी दौरान म्यूट जो जेको रजिस्ट्रार आहे लक्ष्मण दास सूत्रड़ ऐं शहीद अलाबख्श यूनिवर्सिटी जो एक्टिंग रजिस्ट्रार मोहम्मद सुलेमान भुट्टो उन्हनि वकीलनि मार्फत हाई कोर्ट में धारदार कसमनामो जमा कराए छॾियो आहे। म्यूट ऐं शहीद अलाबख्श यूनिवर्सिटी जा जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि पारां दरख़्वास्त दाख़िल कई हुई। उनमें हिननि जो मुलाज़िमनि अब्द रज़ाक राजपूत, अब्बास अली कुरैशी, परवर ओडो ऐं रियाज़ अहमद शेख जो मौक़िफ़ हो त महरान यूनिवर्सिटी ऐं शहीद अलाबख्श यूनिवर्सिटी में गैर क़ानूनी तौर ते प्रोफेसरनि या लोअर जेके ग्रेड रखंदड़ मुलाज़िम आहिनि उन्हनि खे इंतज़ामी एक्टिंग इज़ाफ़ी चार्जियूं ॾिनियूं वियूं आहिनि। उन ते अॼु हिननि कसमनामा जमा कराया आहिनि। कसमनामे में जेको म्यूट जो रजिस्ट्रार लक्ष्मण दास उन पंहिंजे वकील मसूद रसूल बाबर में मार्फत जमा करायो आहे। उनमें ॼाणायो आहे त हिन वक़्तु महरान यूनिवर्सिटी में को बि जेको अमलदार आहे गैर क़ानूनी तौर ते मुक़रर न आहे। जॾहिं त शहीद अलाबख्श यूनिवर्सिटी जो एक्टिंग रजिस्ट्रार आहे मोहम्मद सुलेमान भुट्टो उन कसमनामे सां गॾु 31 मुलाज़िमनि जी हिकु लिस्ट बि अदालत में जमा कराई आहे, जंहिंमें मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त 19 ग्रेड जे 2 असिस्टेंट प्रोफेसरनि, 18 ग्रेड जे 3 लेक्चरार, 17 ग्रेड जे 3 सुप्रीडेंट, असिस्टेंट रजिस्ट्रार ऐं अकाउंट ऑफिसर खे साॻियनि उहदनि ते उमाणियो वियो आहे। गॾोगॾु जेके 3 खां 5 ग्रेड में मुक़रर चौकीदार, नायब कासिद ऐं ड्राइवर जा केडर तब्दील कया विया हुआ। उन जो तइदाद मुलाज़िमनि जो। इम्तियाज़, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।